नाज़रीन, ओबाड़ो वेझो कच्छ में ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस जो चौथे ॾींहुं बि ऑपरेशन जारी आहे, जंहिं दौरान पुलिस 4 मुबैना ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम कंवर बुहड़। जी गुलाम कंवर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तफ़सील आहे न मुरीशार वेझो जेको आहे कुझु 4 ॾींहं पहिरियों जेको आहे मुसाफ़िर कोच खां जेको मुसाफ़िर लाइ जेको हुनखे अगवा करण जी कोशिशि कई वई ऐं उन्हनि खां बाद में जेको आहे कोटकी पुलिस ऐं रेंजर खां जी पुलिस जेको आहे गॾियल जेको आहे कराची कचे वारे सोनमाणे वारे इलाइक़े में जेको आहे चौथे ॾींहुं बि ऑपरेशन जारी रखियो आहे। कराची सोनमाणे इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन में सिंध पुलिस ऐं पंजाब पुलिस रेंजर्स गॾियल ऑपरेशन चौथे ॾींहुं बि दाख़िल थी वियो आहे। पुलिस सिक्योरिटी फोर्स ॾोहारियुनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। इलाइक़े में सख़्त झड़पूं जारी आहिनि। पुलिस कार्रवाई दौरान 4 इंतहाई ख़तरनाक ॾोहारी मारिजी विया आहिनि, जॾहिं त 6 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जी दावा आहे त ॾोहारियुनि जी टिकाणनि ते ड्रोन ज़रिए कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। केतिरा ई टिकाणा बाहि बि साड़िया विया आहिनि ॾोहारियुनि जा। ऐं पुलिस ऑपरेशन वारे इलाइक़े में पुलिस ऐं संद रेंजर इज़ाफ़ी नफ़री तलब कई वई रखी वई आहे ऐं जेको आहे DIG सखर जो चवणु आहे त इहो ऑपरेशन जेको आहे ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो। जी गुलाम कंवर, महिरबानी अवां जी।